बहराम मोहम्मद सादिक खोसो जी ख़बर मूजिबि बहराम थाणे जी हद में फौज वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि, जंहिं सबबि इलाइक़ेवासी सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त पुलिस ॾुहारियुनि खे रोकण में मुकमल नाकाम नज़र अची रही आहे। कंबर शहदाद कोट मेन रोड ते गोलवा भरिसां हथियारबंदन हाकिम शाह जे रहवासी असलम सूमरो खां 2026 मॉडल सीडी मोटरसाइकिल 35,000 रुपया रोक ऐं मोबाइल फ़ोन फोर करे फ़रार थी विया। ॿिए तरफ़ ॻोठ गोल मोहम्मद बिरोही जे रहवासी अब्दुल समी बिरोही खां बे नामालूम हथियारबंदन वठी हिकिड़ा रोड ते मोटरसाइकिल फोर करे वरिती। उन हवाले सां राब्तो करण ते बहराम थाणे जे वॾे मुंशी रमज़ान लाशारी तस्दीक कई त फौजूं ॿई वारदातूं थियूं आहिनि, वाक़िअनि जी जांच कई पई वञे। नाज़रीन, बहराम थाणे जी हद में फौजूं वारदातूं रोज़ जो मामूल बणिजी वियूं आहिनि, जंहिं सबबि इलाइक़ेवासी सख़्तु परेशान आहिनि, जॾहिं त पुलिस ॾुहारियुनि खे रोकण में मुकमल नाकाम नज़र अची रही आहे।